बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए सिंध, जिए कायद अमीर बमरो, जिए सिंधी पोरियत तवाम। सबका पहिरियां सिंध नेशनल पार्टी तरफां मज़बत थो करियां जेको कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में निजी कंपनी इंतजामिया पारां सच टीवी जे रिपोर्टर अशरफ सोलंकीअ ते तशद्दुद कयो वियो आहे सख़्त लफ़्ज़नि में उनजी मज़म्मत थो करियां इहो सिंध नेशनल पार्टी तरफां मुतालबो था करियूं त सिंध हुकूमत ॿिया वस वारा इदारा सहाफ़ियत ते थियल तशद्दुद जो नोटिस वठनि। सम्झां थो त सहाफ़ियत ते तशद्दुद हक़ सच जे आवाज़ खे दबाइण जी साज़िश आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। जीअं त कोरंगीअ में मुसलसल काफ़ी अरसे खां सरपरस्ती थी रही आहे। हमेशा निशानो बणाए सिंधी मज़दूरनि खे सैकड़ों सिंधी मज़दूरनि खे कंपनियुनि मां बेरोज़गार करे कराचीअ मां बेदख़ल करण जी साज़िश आहे जेका असां सिंध परस्त सिंध नेशनल पार्टी कंहिं बि सूरत में क़बूल न कंदी। अहिड़ी साज़िश खिलाफ़ असां पंहिंजो एहतिजाजी दायरो वसी कंदासीं। असां मुतालबो था करियूं, असां इहा डिमांड था करियूं त सिंधी मज़दूरनि खे बेरोज़गार न कयो वञे, उन्हनि खे कंपनियुनि में रोज़गार ॾिनो वञे। रोज़गार असांजो हक़ आहे। पंहिंजे हक़ लाइ, पंहिंजे हक़ वठण लाइ असां रोडनि रस्तनि ते ईंदासीं, कंपनियुनि जो घिराव कंदासीं। असां उन जी बि मज़म्मत करियूं था जेका कोरंगी पुलिस कंपनी मालिकनि जी वांगारी बणियल आहे। जीअं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वॾेरनि जी कमदारी पुलिस कंदी आहे, अहिड़ी तरह कोरंगी पुलिस बि कंपनी मालिकनि जी मां सम्झां थो त बग़ैर मुफ़ाद जे कोरंगी पुलिस कुझु नथी करे सघे। कंपनियुनि वारनि में हुनजो मुफ़ाद आहे। पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर मज़दूरनि ते पुरमन मज़दूरनि ते एहतिजाज करण ते पुरमन एहतिजाज करण वारनि ते लाठी चार्ज करे उन्हनि खे मारियो कुटियो थो वञे, रोडनि ते घेरियो थो वञे। ही किथां जो इंसाफ़ आहे? ही किथां जो कानून आहे? जो हक़ घुरण, रोज़गार घुरण बि गुनाह थी वियो आहे। हिकु तरफ़ हुकूमत हेड़े सूरत हाल में लॉकडाउन करे माण्हुनि खे बेरोज़गार कयो आहे, उन्हनि खे राशन बि नथो ॾिनो वञे। ॿिए तरफ़ सरपरस्ती जी हद थी वई आहे जेका सिंधी माण्हुनि सां कराचीअ में ख़ासि करे कोरंगी कंपनियुनि मालिकनि तरफ़ां सरपरस्ती कई थी वञे। हिकु माफ़िया उन कंपनियुनि ते क़ाबिज़ आहे जेका टारगेट बणाए सिंधी माण्हुनि खे बेरोज़गार करे कराचीअ मां बेदख़ल करण जी हिकु वॾी गहरी साज़िश करे रही आहे जंहिंखे सिंध जो माण्हू कॾहिं बि क़बूल न कंदो। असीं चिता था ॾियूं उन कंपनी मालिकनि खे ऐं कोरंगी पुलिस खे त इहा कमदारी छॾे ॾियो। कंपनी मालिकनि लाइ इहो मैसेज आहे त सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾियो, उन्हनि खे रोज़गार मां न कढियो वञे। ॿी सूरत में असीं सरापा एहतिजाज थी तव्हांजे कंपनियुनि जे गेटनि ते अची धरना हणंदासीं, तव्हांखे मजबूर कंदासीं पंहिंजे रोज़गार जे लाइ। रोज़गार असांजो हक़ आहे। छा तव्हां चाहियो था त असांजा माण्हू बेरोज़गारी खां तंग अची खुदकशियूं कनि,
इन में ख़ुशि आहियो असां रोज़गार घुरूं था सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे कंपनियुनि में रोज़गार ॾिनो वञे IG सिंध वज़ीर आला सिंध इन ॻाल्हि जो नोटिस वठे त कोरंगी पुलिस कहिड़े बेहफ़ ते सिंधी मज़दूरनि ते तशद्दुद करे थी कंपनी मालिकनि जे चवण ते उन्हनि खे कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिश करे थी या धमकाए थी असीं मज़बत था कयूं अहिड़े वांगारी पुलिस अफ़सरनि जी जेके मज़दूरनि खे धमकाए चंद ॾोकलनि जी चंद मुफ़ाद ख़ातिर कंपनी मालिकनि जी वांगार वेही रहिया आहिनि ऐं ग़रीबनि खे हिरासा करे रहिया आहिनि छा अवाम जा मुहाफ़िज़ हाणे इते पहुची पहुता आहिनि त जेकी अवाम जा मुहाफ़िज़ सॾिबा अॼु उहे अवाम ते ई लठियूं वसाइनि छो जो हुननि जो गुनाह इहो आहे त हू पंहिंजे बचनि जे पेट गुज़रण लाइ रोज़गार घुरी रहिया आहिनि मज़दूरी करणु चाहिनि था इहो उन्हनि जो गुनाह आहे जे पंहिंजे बचनि जे पेट पालण लाइ रोज़गार वठणु गुनाह आहे त इहो गुनाह सिंध जो हिकिड़ो माण्हू गुनाह कंदो ऐं उन गुनाह खां असांखे केरु बि